जय झूलेलाल, नमस्ते। MDS यूनिवर्सिटी जो पारां शाया थियल MA प्रीवियर सिंधी सेकेंड पेपर में हिकु किताबु रखियलु आहे, सिंधी चूंड सिंधी मज़मून। उन्हनि जी हिकु मज़मून अॼु 21वीं सदी जेका लिखी आहे हीरो शेवकाणी, उनखे पढ़ी रहिया आहियूं। हिन में भविष्य में थींदड़ वैज्ञानिक चमत्कारनि जो ज़िक्र या कल्पना कई वई आहे। हिन में इहो ॿुधायल आहे कि अधु कलाक में भविष्य में अहिड़ो वक़्तु ईंदो जो अधु कलाक जे अंदरि बि माण्हुनि खे ऑपरेशन करे इंसाननि खे हुनरमंद ठाहियो वेंदो। इंसाननि खे इंजीनियर ठहिण वारो चाहींदो, ॿारु चवंदो मां इंजीनियर ठहां, त अधु कलाक में ऑपरेशन करे हुनखे इंजीनियर ठाहे छॾींदा। जेको चवंदो मूंखे वॾो वैज्ञानिक ठाहिणो आहे त हुनखे वैज्ञानिक ठाहे छॾींदा। जेको चवंदो मूंखे डॉक्टर ठाहिणो आहे त उनखे डॉक्टर ठाहे छॾींदा। इहा हिकु कल्पना कई वई आहे 21वीं सदीअ में। पढ़ूं था, कंहिं नए शहर में हिकु नए ढंग जी शाही इमारत जे 21 माड़े ते 16 खां 22 सालनि जे नौजवान छोकिरनि ऐं छोकिरियुनि जूं कतारूं, जेतोणीकि हुननि जी पोशाक ऐं डिगनि वारनि मां इहो अंदाज़ो लॻाइणु मुश्किल आहे त छोकिरो केरु छोकिरी केरु। हिकु लंबी कतार मां अॻियां बीठल हिकु छोकिरो, शायदि ॿारनि जा वार एॾा वॾा आहिनि कि उन्हनि खे ख़बर बि नथो पए कि छोकिरो कहिड़ो आहे या छोकिरी कहिड़ो आहे। हिकु छोकिरो शायदि कमरे में दाख़िल थिए थो। कमरे में वेठल विज्ञानी डॉक्टर हुन खां पुछे थो, तोखे छा बणिजणो आहे? हू जवाबु ॾिए थो, डॉक्टर। छा जो डॉक्टर? दिमाग़ी बीमारियुनि जो। थोरी पुछा ॻाछा ऐं चकास बैदि खेसि हिकु ख़ासि ऑपरेशन रूम ॾांहुं मोकिलियो थो वञे। उन बैदि कतार मां हिकु छोकिरी शायदि दाख़िल थिए थी। तूं? मां पायलट थी थियणु चाहियां। खेसि बि रवाज़ी पुछा ॻाछा ऐं चकास पूछताछ खां पोइ उनखे ॿिए अहिड़े कमरे ॾांहुं रवानो कयो थो वञे। तुंहिंजो इरादो? विज्ञानी डॉक्टर अंदरि आयल हिकु सन्हड़े सीपकड़े जवान खां पुछे थो। मां शायर बणिजणु चाहियां थो। शायर? अहिड़ो ख़सीस कमु असीं न कंदा आहियूं। असांजो क़ीमती वक़्तु वैज्ञानिक शक्ति ऐं देश खे कारआमद ऐं हुनरमंद माण्हू सप्लाई करण लाइ आहे। हीउ चए थो कि असां शायर कोन ठाहींदा, असां त वैज्ञानिक पायलट वग़ैरह ठाहींदा आहियूं। शायर बणिजण लाइ कंहिं बि गंदी बस्तीअ या बाग़ जो अधु कलाकु चकर काटण ई काफ़ी आहे। हिकु नई खोजना मूजिबि देश जी हिकु शाही प्रयोगशाला मां फ़क़ति अधु कलाक जे दिमाग़ जे ऑपरेशन बैदि 16 खां 22 सालनि जा जवान डॉक्टर, इंजीनियर, हवाईबाज़, मैकेनिक, विज्ञानी, जंगी सिख्या जा माहिर वग़ैरह बणिजी निकिरी रहिया आहिनि। इहो अधु कलाक जो ऑपरेशन छा आहे? इंजेक्शन जे ज़रिए दिमाग़ जे किन मख़सूस खाननि में घुरिबल विद्या जी हिकु मख़सूस रतोबल दाख़िल करण सां वॾो हिकु डॉक्टर तयारु। हीउ चए थो कि दिमाग़ जे कंहिं विशेष खाननि में कुझु रतोबल विझण सां को विशेष डॉक्टर तयारु थी वेंदो, त कोई इंजीनियर तयारु थी वेंदो, को पायलट तयारु थी वेंदो। उन लाइ 15-20 सालनि जी लंबी थकाईंदड़ स्कूल ऐं कॉलेज जी तइलीम छा जे लाइ? 15 साल 20 साल ॿारनि खे पढ़ण जी ज़रूरत कोन्हे। हीउ अधु कलाक में ई दिमाग़ जो ऑपरेशन करे दिमाग़ जे उन्हनि में अहिड़ी शइ दाख़िल करे छॾींदा जो इंसान डॉक्टर इंजीनियर अधु कलाक में थी वेंदो। इहो त 20वीं सदीअ जो ज़ाहिल माण्हू कंदा आहिनि। हीउ चए थो 20वीं सदीअ जा जाहिल माण्हू आहिनि जेके पढ़ंदा आहिनि। 21वीं सदीअ में त अधु कलाक में डॉक्टर इंजीनियर पैदा थी वेंदा। हिन सदीअ में सरकार ख़ासि फ़रमान जारी करे सभु स्कूल, कॉलेज ऐं विश्वविद्यालय बंदि कराए छॾिया आहिनि। केॾी कल्पना गज़ब जी अथनि। मूंखे प्लास्टिक जी नई मज़बूत दिलि खपे जेका प्रेम, कुर्बानी, दया ऐं ममता जहिड़े मुद्दे ख़ारिज जज़्बनि खां आज़ी हुजे। माण्हुनि खे अहिड़ी बि प्लास्टिक जी दिलि खपंदी जंहिंमें न प्रेम हुजे, न कंहिंजे लाइ दया हुजे, न ममता हुजे। बसि
ही शयूं कुर्बानी वग़ैरह हुजनि ई न। ही जेके शयूं आहिनि जेके इंसान खे कमज़ोर कनि थियूं, ओड़ियूं शयूं उन्हनि में न खपे। उन्हनि जज़्बातनि खां आज़ी हुजे। मूंखे फिफड़नि जा अहिड़ा जोड़ ऐं जंड जी एयर कंडीशनर जी दुनिया में सर्वाइव सां माण्हू खणी सघे, छो जो हिन आर्तवार ते ओॾां पिकनिक ते वञी रहिया आहियूं। माण्हुनि खे चंड ते वञण जे लाइ बि फेफड़ा नया खपनि, जंहिंसां हू चंड जे एयर कंडीशनर दुनिया में वञी करे सर्वाइव करे सघनि, उते रही सघनि। हिकु केमिस्ट जी दुकान ते ज़बरदस्त भीड़। दुकानदार दार रेफ्रिजरेटर मां ग्राहकनि जूं ज़रूरतूं पूरियूं करण में मसरूफ़ आहे। ॿाहिरि स्टैंड ते केतिरा हेलीकॉप्टर ऐं उॾामंदड़ मोटरूं बीठियूं आहिनि। शहर जी चौक ते घड़ियाल ॾींहं जा 17:81 ते 120 सेकंड ॾेखारे रहियो आहे। तारीख़ 5 जनवरी सन 2021 ईस्वी। विज्ञान जंहिं तेज़ीअ सां तरक़ीअ जो नित नयूं मंज़िलूं तइ करे रहियो आहे, उन मूजिबि 21वीं सदीअ जो हाल छा मथे ॾेखारियल चंद नज़ारनि खां अलहदो हूंदो या अलहदो यानी अलॻि हूंदो? इहो तव्हां खां महज़ मुंहिंजी कल्पना लोक जी उॾाम ऐं ख़्याली लॻे थो। मज़मून लिखण वारा चवनि था ही त तव्हांखे शायदि ख़्याली ॻाल्हियूं लॻंदियूं हूंदियूं, पर मां इहा कल्पना करे सघां थो कि ईंदड़ वक़्त में इहो ई थींदो। मुमकिन आहे त किन खे लॻे त किन खे न लॻे। हिकु मशहूरु अंग्रेज़ लेखक जॉन आर्यवोल 1949 में हिकु नॉवेल लिखियो ऐं नालो रखियईं 1984 ईस्वी। हुन बि पंहिंजे ज़माने में ईंदड़ 30-40 सालनि जी कल्पना कई। ॾेखारियो अथसि त विज्ञान जे इन्हीअ तकिड़े विकास ऐं राकासी विकास कीअं न इंसानी गुणनि प्यार, कुर्बानी, हमदर्दी ऐं ममता खे कुचले छॾियो आहे। कीअं न विज्ञान जो सहारो वठी मुल्क जे सरकारुनि हिकु अहिड़ी ॿोली ईजाद करे वरिती आहे जो इंसान जी सोच ऐं वीचार शक्ति ई ख़तम थियो वञे। अहिड़ी ॿोली ईजाद की जो इंसान जिनखे ॻाल्हाइण सां इंसान जी सोचण सम्झण जी शक्ति, जेके इंसान जूं भावनाऊं आहिनि, माण्हुनि जे प्रति हमदर्दी आहे, प्रेम आहे, कुर्बानी आहे, उहे सभु ख़तम थी वञनि। कीअं न हर हिकु घर में टेली स्क्रीन रस्ते रथा सां नफ़रत, लड़ाई ऐं सरकार तरफ़ां वफ़ादारीअ जा पाठ पढ़ाया वञनि। अहिड़ी तरक़ी जंहिंमें इंसान जे मन में केवल इंसान जे प्रति नफ़रत पैदा करणु ऐं जेका उन वक़्त जी सरकार आहे उन जे प्रति पूरी वफ़ादारीअ जा पाठ पढ़ाया वञनि। कीअं न नंढा मासूम ॿार रांदीगनि बजाए पिस्तौलनि ऐं नंढियुनि राइफलुनि जो इस्तेमालु कंदे ख़ुशि पिया थियनि ऐं सरे बाज़ार दुश्मन जे ज़ंगी क़ैदियुनि खे फाही चाढ़ण जे कारनामे खे तमाशो सम्झी ताड़ियूं वॼाए ख़ुशी था मल्हाइनि। इहो पाण ॾिसी रहिया आहियूं, जेको त ईअं ई पियो लॻे कि जीअं आतंकवाद खे हिन जे ज़रिए जीअं आतंकवाद खे पिया बढ़ायो वञनि, नंढे ॿारनि खे पिस्तौलूं ॾेई करे हिन सां त अहिड़ो विज्ञान, अहिड़ी तरक़ी महसूस त ईअं ई पियो थिए हिन पाठ खे पढ़ंदे। अहिड़ी हिकु इबरतनाक कल्पना यानी अहिड़ी ख़तरनाक कल्पना ॿिए हिकु लेखक आल्डोस हक्सले पंहिंजे हिकु किताब ब्रेव न्यू वर्ल्ड में कई आहे। बहादुर नई दुनिया आज़माइशी नलीअ मां ॿार पैदा करणु, जेको त अॼु ॾिसूं ई पिया IVF जे द्वारा, इन नई टीह यानी नई पीढ़ीअ जूं दिमाग़ी जिस्मानी पीड़ाऊं विसारण लाइ नशेदार शयुनि जो खुलायो इस्तेमालु करणु, जेके अॼुकल्ह ॾिसजनि ई पिया ॿार ही चरस, गांजा, अफ़ीम वग़ैरह या फिर जेके ड्रग्स जो ॾिसिजे पियो हाल। हर क़िस्म जी जिन्सियाती आज़ादी ॾियणु
साहित्य जे किताबनि ऐं गुलनि फुलनि में इलेक्ट्रॉनिक करंट लॻाए माण्हुनि मां सोच वीचार जी शक्ति ऐं सूंह जो अहसासु नास करणु वग़ैरह। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। जीअं अॼुकल्ह इलेक्ट्रॉनिक मीडिया या मोबाइल्स वग़ैरह एॾा अची विया आहिनि कि इंसाननि किताबु पढ़ण ई छॾे ॾिनो आहे। हर का शइ उन्हनि खे इलेक्ट्रॉनिक मीडिया ते मिली थी वञे त किताबनि जी वैल्यू ई ख़तमु थी वई आहे। बिल्कुलु करेक्ट ॻाल्हि। अहिड़नि लेखकनि ऐं मुफ़करनि जूं केतिरियूं यानी भविष्य वक्ताउनि जूं केतिरियूं अॻकथियूं यानी जेके उन्हनि पहिरीं अॻियूं ॻाल्हियूं चयूं आहिनि ऐं कल्पनाऊं अॼु सचूं साबित थी रहियूं आहिनि। इंसानी तहज़ीब ऐं तमदीद जे हैल ताईं कयल तरक़ी ऐं अपनायल कुदरत जे ख़िलाफ़ विज्ञान ऐं टेक्नोलॉजीअ जो ही रथाइतो दबाव ऐं विनाश जेको ॿाहिरी रीत सुख ऐं सहूलियत जो नक़ाब ओढ़े अची रहियो आहे। हीउ चए थो ॿाहिरी रूप सां त पाण खे सुख ऐं सहूलियत मिले पई, पर इंसाननि जे अंदरां जज़्बात तहज़ीब सभु ख़तमु थी वई आहे। कीअं न रफ़्ता रफ़्ता फैलिजी रहियो आहे। धीरे धीरे ही सभु फैलिजी रहियो आहे। अमेरिका ऐं यूरोप जे मुल्कनि में उन खोखले सुख ऐं शाहूकारीअ जी बूझ हेठि दॿिजी नौजवाननि जी यकी पीढ़ी हिप्पी बेंटक अंग्रेज़ी यंग मैन बणिजी चरस गांजे ऐं ॿियनि सख़्तु नशेदार शयुनि जो आम जाम इस्तेमालु करे या त पंहिंजे विवेक ऐं चिंता जो अंत आणे जोगियुनि ऐं अघोरियुनि जहिड़ियूं पोशाकूं पाए वापसि जंगली अवस्था ॾांहुं मोटणु चाहे रही आहे। जीअं पाण पुष्कर में ॾिसंदा आहियूं विदेशी माण्हू ईंदा आहिनि केवल बसि उते ई विदेश जे आसपास जे जंगलनि में इन्हनि में पुष्कर जे रही करे चरस गांजो वठी बसि पंहिंजे में ई अंगियूं पंगियूं नंगियूं पोशाकूं पाए करे बि घुमंदियूं फिरंदियूं आहिनि। उनजो ई नज़ारो बि ॾिसिजे हिन में त उघाड़प जंगली अवस्था ॾांहुं मोटणु चाहे रही आहे या भॼ डाह उघाड़प ऐं जिन्सी छब खून रेज़ी ऐं ॿी अपराध वृत्तीअ जे मुबतलानी आदतनि थी करे समूरी इख़लाक़ी धार्मिक ऐं समाजी कुदरतुनि जो तिलांजलि ॾेई रहिया आहिनि। यानी समाज जे द्वारा जेके नियम क़ाइदा ठहियल आहिनि, समाज जेको ठाहे रखियो आहे हिकु क़ाइदो कानून, उन्हनि खे बिल्कुलु ई ख़तमु करे पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे हिसाब सां जीअणु चाहिनि था। विज्ञान जे ईजाद कयल विनाशकारी हथियारनि जे आंदल तबाहीअ जा शाहिद हिरोशिमा ऐं नागासाकी शहरनि जा खंडर ऐं वियतनाम जा मैदान ऐं जंगल छा था ॿुधाइनि। एटमी आज़माइशुनि मां फैलजंदड़ ज़हरी गैसुनि ऐं क़ातिल जीवड़नि जा कहर ऐं नज़ला छा इंसान ज़ात खां ॻुझा आहिनि, जंहिंखे हिरोशिमा ऐं नागासाकी जो ध्यानु हूंदो जो पीढ़ियुनि जो उन्हनि जे उते एटमी बम किरण सां पीढ़ियूं माण्हुनि में कहिड़ियूं बीमारियूं कीअं पैदा थिया हुआ, अपंग पैदा थिया हुआ, हेॾे पीढ़ियुनि खां दर पीढ़ियुनि खां पोइ बि एतिरो उन्हनि जो असरु हो उन्हनि ज़हरीली गैसुनि जो। मशीनी युग जी हृदय हीणता जो तिखो अहसासु ख़ुदि अमेरिका में न्यूयॉर्क जे लखां माण्हुनि खे अॼु खां कुझु साल अॻु थियो हो, जॾहिं सॼा सारा 9 कलाक ओचितो बिजली बंदि थी वई, ज़हर ज़मीन हलंदड़ गाॾियूं बीहजी वयूं, राकासी इमारतुनि जूं लिफ्टूं ओचितो अटकी वयूं, ऑपरेशन जे मेज़ ते पियल मरीज़ इलाज जे इंतज़ार में दम तोड़े ॾिनो, ॼण ज़िंदगी खे ओचितो ब्रेक लॻी वियो। हिकु हिन में इहो ई हिकु आहे कि अगरि वैज्ञानिक पाण खे चमत्कार मां फ़ाइदो बि आहे त नुक़सान बि आहे। 9 कलाक लाइट वञण सां हेतिरो नुक़सान थियो। 20वीं सदीअ जे पोएं अध में ई जॾहिं इहा हालत आहे त 21वीं सदीअ जो इंसान आख़िर किथे पहुचंदो। चए थो 20 सदीअ में अगरि अहिड़ो हाल आहे त 21 सदीअ जो इंसान किथे पहुचंदो। ब्रटेड रईस जहिड़े प्रसिद्ध फिलॉसफर पिणु चिंता ज़ाहिर कई आहे त इंसान जात जो आईंदो कहिड़ो थींदो। अॼुकल्ह यूरोप ऐं अमेरिका जे किन सियाणनि ऐं सुजाग शख़्सनि बि सोचणु शुरू कयो आहे त हीअ तरक़ी ज़ारी रखिजे कीन न।
हाणे इंसान बि सोचण ते मजबूर थी वियो आहे। ही चए थो की हीअ तरक़ी जारी रखिजे या न, पर तरक़ी त ॾाढी थी वई आहे। अॼु मशीनुनि मां ई औलाद पैदा करण जी उहो थी वई आहे, जेको चीन इन्हनि में ॾिसूं पिया पाण। त अॻियां वक़्तु त अलाए छा ईंदो, शायदि जेतिरी हिन कल्पना कई आहे मज़मून नवीस, उन खां बि अॻियां शायदि वधीक हूंदो। इंसान जो ॿाहिरी जिस्मानी सवार ऐं सजावट खां वाखाण वधाईंदे मन ऐं आत्मा जी बीमारी वधण ॾिजे या न, इंसानी विवेक अनफराइदतुनि सूंह ऐं अहसास ऐं सोच वीचार खे तरजीह ॾिजे या कंप्यूटर ऐं मशीनी माण्हुनि जी ईजाद करे प्यार ऐं क़ुर्बानी, दया ऐं ममता जो ख़ात्मो आणिजे। दुनिया जे हर सम्झू शख़्स जी अॼु इहा ई परेशानी आहे त विज्ञान भस्मासुर दैत खे छा वस में करणु मुमकिन आहे। हाणे ही ख़ुदि ई केॾी महिल त विज्ञान जी व्याख्या थो करे ऐं केॾी महिल ख़ुदि ई विज्ञान खे भस्मासुर राकाश थो चए, जो जेको सभु भस्म थो कंदे वञे। नव साहित्य, कला ऐं फिलॉसफी इन्हनि ऐं इन क़िस्म जे सवालनि जा जवाब ॻोल्हण में सरगर्दान यानी पूरो गुम थी विया आहिनि। अलबत्ते किन फिलॉसफरनि, कलाकारनि ऐं साहित्यकारनि, ख़ासि करे यूरोप ऐं अमेरिका में विज्ञान जे गैर इंसानी ऐं मजमूए प्रभाव अॻियां इंसान जे विवेक ऐं ॿुद्धीअ, धर्म ऐं इख़लाक़ जी हार स्वीकार करे निराशा ऐं दाइमी पीड़ा जो सुर अपनायो आहे। लेकिन के अञा बि आहिनि जे इंसानी साञ, संस्कार ऐं आध्यात्मिक शक्तिअ में विश्वास रखे किथे न किथे इन्हीअ अरोक हैवानी विकास खे रोकण ऐं मोड़ण लाइ मनुष्य जे विवेक जे बंदि थियल दरवाज़े जो कड़ो खड़काए हुन जे असुलूकी चेतना जाॻाए रहिया आहिनि। हिननि हाणे मज़मून नवीस साहब चवनि था की के माण्हू आहिनि जेके हिननि विनाशकारी इहे शयूं ॾिसी उन्हनि जो मन बदिलजण ते आहे की ही विनाशकारी शयूं थियनि अॻियां न थियनि, हिननि जो ईजाद थिए न थिए या उन्हनि खे रोकियो वञे। लाशक इंसान खे इन्हीअ मानसिक ऐं आत्मिक तबाही ऐं बेहूदगीअ खां बचाइण जो हिकु ई रस्तो आहे त विज्ञान ऐं कला, विज्ञान ऐं साहित्य, विज्ञान ऐं फिलॉसफी, विज्ञान ऐं आध्यात्म जो मुनासिब मेल जेल कराइजे। ही चवनि था कि विज्ञान कला इन्हनि जो ॿिन्ही जो जॾहिं पूरो समायोजन आपस में मेल जोल सुठो थींदो तॾहिं ही सभु रोके सघिजे थो। विज्ञान जे सिर्फ़ु अहिड़े विकास खे हथी ॾिजे जेको इंसान जे सुख, सहूलियत ऐं तारीफ़ जो साधन बणिजे, जेको काइनात जे करामतुनि जा राज़ खोले। हाणे हिन में मज़मून नवी साहब चवनि था त विज्ञान ओतिरो ई हुजे जेको कुदरत जा जेके कारनामा आहिनि, कुदरत जे जेके चमत्कारी शयूं आहिनि, उन्हनि जो ई केवल राज़ खोलनि ऐं केवल इंसान खे सुख सहूलियत ॾेई सघनि। इंसान जे अंदरां जेका ही नफ़रत आहे उहे न फैलाइनि, उहे शयूं ख़तमु न कनि, केवल इंसान में प्यार, मोहब्बत, सहूलियत आपस में इहे सभु फैलाइनि न, इहे सभिनी खे ख़तमु करण जी कोशिश न कजे ऐं काइनात खे जेको करामतुनि जो राज़ खोले, जेको कुदरत जा कारनामा आहिनि उहे कीअं था थियनि उन्हनि जो राज़ खोलनि। इंसान जी सभ्यता, सूंहं ऐं सिहत जो वाहिण भरिजे। जीअं खोज थी, सिंधु घाटी सभ्यता निकिती, इन्हनि जे लाइ विज्ञान सही आहे, लेकिन असीं विज्ञान खे इन विकास जे ज़रूरु ख़िलाफ़ थियूं जो ख़ुदि इंसान जे सुख सहेज जो साधन बणिजी इंसान खे ई पंहिंजो साधन ऐं हथियो बणाए हुन जे मन ऐं आत्मा जी कोमलता ऐं पवित्रता जो घात करे, जो ख़ुदि इंसान खे ई मशीन में तब्दील करे हुन जी अनफरियादतुनि ऐं सदाकत खे मिटाए छॾे। इहो असां ते छॾियल आहे त वधीक वक़्तु न विञाए उन्हनि दाना पुरुषनि, फिलॉसफरनि ऐं कलाकारनि जो सॾु ओनायूं विज्ञान खे कला, साहित्य ऐं फिलॉसफीअ जो हमराज़ ऐं हमदम बणाए पंहिंजो मुस्तक़बिल
यानी पंहिंजो भविष्य खे बचायूं। शरीर आत्मा जे विच में पैदा थियल खाईअ खे भरे सूंहं ऐं सुख जो संगम करायूं, या 21 सदीअ जी भयानक कल्पना खे बेवस बणिजी सचो साबित थियण ॾियो, या त 21 सदीअ जी जेका असां कल्पना कई आहे उनखे बेवस थी करे यानी जंहिंते असांजा बस न हले, या त उनखे सच साबित थियण ॾियूं। पुठिते मोटणु शायदि मुमकिन कोन्हे, लेकिन अॻिते वधण लाइ साम्हूं आयल हिन दो राहे ते पहुची सम्झ ऐं सान्य खां कमु वठी बहितरी ऐं बहदूबीअ जी राह ते चूंड सघूं था या न। हिन में मज़मून नवीस ॿई ॻाल्हियूं चयूं आहिनि। हिकु त कल्पना कई अथनि कि अॻियां युग कहिड़ो ईंदो ऐं अॻियां युग कहिड़ो ईंदो। अॻियां युग त पाण ॾिसूं पिया, हींअर रोबोटिक जो युग आहे, मोबाइल जो युग आहे, सभ जो युग आहे। त इन करे हिन में ॿई शयूं आहिनि, विज्ञान चमत्कार बि आहे ऐं विज्ञान विनाशकारी बि आहे। जय झूलेलाल, नमस्ते।